स्टोरी में ॿीहर भली कार ऐं प्रोग्राम जे हिन हिसे में पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं। सकरन में पुलिस जी हिरासत में जवाबदार फोत थियो आहे। बेसिकली मोहम्मद नवाज़ ज़रदारी नाले जवाबदार 5 ॾींहं पहिरियां हिकिड़े फुर जे केस में गिरफ़्तार थियो हो ऐं 5 ॾींहंनि खां पोइ यानी अॼु पुलिस हिरासत में संदसि मौत वाक़िअ थियो आहे। जवाबदार जा वारिस ॿुधाइनि था त संदन नौजवान नवाज़ ॾाहिरी पुलिस जे तशद्दुद में फोत थियो आहे, जॾहिं त SHO सकरन मूजिबि नौजवान ब्लड प्रेशर घटि थी वञण सबबि फोत थी वियो आहे। इन मामले ते हेल ताईं अञा ताईं कंहिं बि क़िस्म जी का अॻबराई न थी चुकी आहे, बल्कि अहिड़े क़िस्म जा जेके वाक़िआ आहिनि उहे हाणे त पाण खणी चऊं त रोज़ जो मामूल बणिजी विया आहिनि। इन खां पहिरियां तव्हांखे यादि हूंदो त गंबट में बि हिकिड़ो अहिड़ो ई वाक़िओ पेश आयो हो, जंहिंमें हिकिड़े नौजवान जेको आहे उहो पुलिस हिरासत में फोत थी वियो हो। बाद में उन मामले खे आपघात जो रंग ॾिनो वियो, उन जी बि जांच थी ऐं बाद में SHO ते उन मामले जो केस दाख़िल थियो। अॼु वरी अहिड़ी क़िस्म जो हिकिड़ो जेको वाक़िओ आहे उहो सकरन में पेश आयो आहे। थोरी जेको डिफरेंस आहे सकरन ऐं गंबट वारे वाक़े में उहा इहा आहे त सकरन वारे मामले ते ही गिरफ़्तार थियो आहे फुर केस में, FIR हुई ऐं होॾे कंहिं क़िस्म जी अहिड़ी का गंबट में का ॻाल्हि न हुई। इन मामले ते पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं ऐं वधीक तफ़सील बि वठंदासीं। इम्तियाज़ कीरो साहब पाण ब्यूरो चीफ आहिनि शहीद बेनज़ीर आबाद धरती TV जा। इम्तियाज़, तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां वक़्तु ॾिनो। पहिरियां त असांखे हिन मामले जा पूरा तव्हां तफ़सील ॿुधायो त हीउ वाक़िओ कीअं पेश आयो आहे, इन जी असल हक़ीक़त छा आहे? बिल्कुलु तव्हांजी ॻाल्हि सही आहे त मोहम्मद नवाज़ ज़रदारी जेके नौजवान हुया एजुकेशन डिपार्टमेंट नवाबशाह जा मुलाज़िम हुया जी। गुज़िरियल 5 ॾींहं अॻु हिन खे कंहिं प्राइवेट ख़ानगी माण्हुनि पकड़े पुलिस जे हवाले कयो। उन खां पोइ जॾहिं थाणे ते पहुता त पुलिस हिकिड़ी FIR दर्ज कई त हिकिड़ी मज़दा आहे जेका कराची मां अचे पई, घीअ जी लोड थियल हुई, उनखे हिननि अगवा कयो आहे, उनखे फुर कई आहे, उनजी नामालूम माण्हुनि ते हिननि FIR कई। उन में मोहम्मद नवाज़ जो नालो न हुयो। उन खां पोइ ख़बर पए पई त 3-4 ॿियूं FIR आहिनि, हिकिड़ी दौड़ में कई आहे, 3-4 वधीक हिते सकरन में कई आहे, उन्हनि में हिननि जो नालो ॾिनो आहे। पर जेकी मीडिया ते शो कई वई FIR उन में हिननि जो नालो न हुयो। अॼु सकरन थाणे तां हिन नौजवान खे हॉस्पिटल में आंदो वियो। हिन ते तशद्दुद जा निशान हुया ऐं ही फोत थी चुको हो। जॾहिं त हुनजो भाउ एडवोकेट अमीर नवाज़ ज़रदारी उते पहुता, उन सां गॾु जेके शहर नवाबशाह जा मोज़िज़ आहिनि, नोटेबल्स आहिनि ज़रदारी बिरादरी, छाकाणि त ज़रदारीन जो शहर आहे नवाबशाह, सदर आसिफ अली ज़रदारी जो शहर आहे। उन्हनि जा जेके नोटेबल्स हुया, मोहसिन ज़रदारी आहे, नूर नवाज़ ज़रदारी आहे, पीपल्स पार्टी जो ज़िले सदर सालिम ज़रदारी आहे, पीपल्स पार्टी जो अॻूणो ज़िले सदर ऐं हाणोको चेयरमैन ज़िले काउंसिल जो आहे अली अकबर जमाली, उहो आहे। एडवोकेट कुझु दोस्त नईम मंगी, साईं बख्श ज़रदारी ऐं खोड़ सारा उहे बि पहुता। त जॾहिं हिन नौजवान जी हालत ॾिठी वई, एतिरो तशद्दुद थियलो जो माना हिकिड़ो नामिनेट हुजे, जेको हिकिड़ो नामी गिरामी जेको ॾोहारी हुजे, उन ते जेको तशद्दुद कंदो आहे, अहिड़े तव्हां फुटेजनि में तव्हां ॾिसी न सघंदो। ऐं जॾहिं त SHO जेको मिठल खखराणी चए थो त हिन जो ब्लड प्रेशर लो थी वियो, हिनखे खणी आयासीं, उन में हिन जी फोत थियो आहे ऐं हुनखे अटैक थियो आहे। पर जॾहिं हुनजो जिस्म ॾिठो वियो, हुनजे अंगूठनि जा नुंहं जेके आहिनि उहे बि लथा विया। एतिरो बदतरीन तशद्दुद कयो वियो। इहे त ॻाल्हियूं असां ॿुधंदा आहियूं मीडिया में। पुलिस मुक़ाबिलो थियो या हाफ फ्राई फुल फ्राई, पर अॼु असां जेको ही सम्झूं था न हिन वाक़े खे, त वाक़ई तनवीर तुनियो फुल फ्राई कयो आहे नौजवान खे। हिन मां इहो ई साबित थो थिए, एतिरो बदतरीन तशद्दुद नौजवान। जॾहिं त हिन वक़्तु सूबाई वज़ीर अली हसन ज़रदारी PMC अस्पताल जिते पोस्टमार्टम नौजवान जो रखियल आहे मक़तूल जो, उते पहुता आहिनि। जॾहिं हाजी साहब हाजी अली हसन ज़रदारी पाण नौजवान जा तशद्दुद वारा जिस्म जा जेके ॾिठा आहिनि, त वाक़ई चवनि था त एतिरो तशद्दुद, ही शरीफ़ माण्हू, ज़मींदार माण्हू, नोटेबल्स माण्हू, एजुकेशन डिपार्टमेंट जो ही वॾी हिकिड़ी साज़िश थी आहे ऐं हिन जी आला सतह जी जांच थींदी। ऐं हाजी साहब इहो बि चयो त असां पंहिंजे वॾनि सां ॻाल्हायूं था, उहे राब्ते में आहिनि, ऐं जीअं ई असांखे उतां थींदो त बिल्कुलु SHO जेको आहे सकरन जो खखराणी
मिठल खखराणी, DSP सकरंड ऐं SSP शहीद बेनज़ीराबाद तनवीर तुनियो, इन्हनि ते ज़रूर कार्रवाई थींदी ऐं छो न थियणु घुरिजे जॾहिं त एतिरी बेरहमी सां तशदुद करे हुनखे मारियो वियो आहे। अच्छा इम्तियाज़ ऐं हिकिड़ी जॾहिं त वारसनि जो बि इहो चवणु आहे त जी जेसीं ताईं जी 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 इन्हनि टिनी ते SHO ते DSP ते तनवीर तुनिया ते FIR न थींदी असां लाश न खणंदासीं। सही। अच्छा तव्हां ॿुधायो त नोटेबल माण्हू आहे नवाज़ डाहिरी जंहिंखे जेको मुबैना तौर ते पुलिस जे तशदुद में फ़ौत थी वियो आहे। हिकिड़ो रवायती सुवालु आहे छो जो जेके तव्हां ॻाल्हियूं ॿुधायूं उन खां पोइ त इन सुवाल जी ज़रूरत न थी रहे, पर पोइ बि आउं पंहिंजे व्यूअर्स जे लाइ इहा शइ क्लियर करणु चाहींदुसि त ही नवाज़ डाहिरी साहब जेको पुलिस जे मुबैना तशदुद में फ़ौत थी वियो आहे, इन जो को प्रीवियस क्रिमिनल रिकॉर्ड आहे? को प्रीवियस क्रिमिनल रिकॉर्ड न आहे। शरीफ़ माण्हू, इज़तदार माण्हू, ज़मींदार। कहिड़ा कारण आहिनि छो गिरफ़्तार कयो वियो आहे या छो मुलाज़िम। मथस तशदुद कयो वियो? इहा जांच थींदी। सूबाई वज़ीर अली हसन ज़रदारी कुझु वक़्तु अॻी कुझु ई देरि पहिरियां ई इहे ई सवाल सहाफ़ियुनि जा हुन खां बि हुया। हुननि बि चयो त शरीफ़ माण्हू, ज़मींदार घराणे सां तालुक़ु आहे हुननि जो ऐं बेरहमी ने तशदुद सां उहो फ़ौत थियो आहे ऐं हिन पुलिस खे जेके बि हिन में मुलविस हूंदा उन्हनि ते कानूनी कार्रवाई थींदी। अच्छा इम्तियाज़, हाणे जीअं ही शयूं मीडिया ते रिपोर्ट थियनि थियूं, मीडिया ते रिपोर्ट थियण खां पहिरियां यकीनन SSP साहब जेके आहिनि तनवीर तुनियो साहब, उन्हनि खे इन मामले जी ॼाण पई हूंदी ऐं असुलु ॼाण पई हूंदी त असुलु मामिलो आहे छा, आया कि पुलिस तशदुद में फ़ौत थियो आहे या वरी ब्लड प्रेशर घटि थी वञणु सबबु या दिलि जो दौरो पवणु सबबु, छो जो पुलिस खे सभु ख़बर हूंदी आहे त SSP साहब हिन वक़्त ताईं का कार्रवाई कई आहे या वो इशारो ई ॾिनो हुजई त बाबा कार्रवाई कंदासीं, फलाणी शइ क्लियर थिए या हीअं थी वञे? SSP जो नंबर बंदि आहे, जी कंहिं बि सहाफ़ी सां ॻाल्हाइण लाइ तयारु न आहे ऐं ज़रियनि मां ख़बर पए पई त ही जेके आहिनि से कुझु माण्हू ज़रदारी बिरादरी ॾे मोकिले पियो त मामले खे थधो कयो वञे, मीडिया ते न वञे। जेका पहिरीं स्टार्ट जेकी इनिशियल जेको रिपोर्ट हुई, जेका हॉस्पिटल में कुझु सहाफ़ी दोस्त पहुता, जी पुलिस ऐं कुझु SP जा माण्हू मीडिया वारनि खां मोबाइल फुरिया, मीडिया जे दोस्तनि खां कवरेज करण खां रोकनि पिया ऐं मतिलबु हीअ चवनि पिया त किसो जेको आहे, जेको वाक़ियो आहे लेमिटी थी वञे ऐं ही पब्लिक न थिए, छाकाणि त हुनजी तशदुद एतिरा तव्हां ॾिसी न सघंदो, टंगियुनि ते पेरनि जा हथनि जा न निकितलनि, त इन तशदुद में ही फ़ौत थियो आहे। ऐं जेके मालिकनि बि ॾिठा आहिनि, वारसनि बि ॾिठा आहिनि ऐं वारसनि इहो मुतालबो कयो आहे जेसीं ताईं पुलिस जा आला अमलदार जेके आहिनि ज़िले जा, उन्हनि ते FIR न थींदियूं तेसीं ताईं असां लाश न खणंदासीं। अच्छा इम्तियाज़, हाणे असां वटि हिकिड़ो तासुर आहे जेको काफ़ी हद ताईं दुरुस्त बि आहे त पुलिस जेके बासर माण्हू हूंदा आहिनि या अञा सवलो करे पेश कयूं त पैसनि एवज़ अहिड़े क़िस्म जूं कार्रवायूं कंदी आहे त हीअ जेका अॼु सकरंड में कार्रवाई थी आहे जंहिं सबबु नौजवान जो मौत वाक़िअ थियो आहे, इन जे पुठियां कहिड़ी कहाणी आहे, कारण कहिड़ा आहिनि? तव्हांजे वारसनि सां बि ॻाल्हायो हूंदो, उन्हनि तव्हांखे कुझु ॿुधायो त हीउ वाक़ियो छो थियो आहे, पुलिस छो कयो आहे इहो सभु कुझु? सर तव्हांखे ॿुधायूं त जॾहिं नौजवान खे प्राइवेट ख़ानगी माण्हुनि जंहिं वक़्तु पकड़ियो हो, उन वक़्तु बि नौजवान रड़ियूं करे चवे पियो त मां शरीफ़ माण्हू आहियां, मुंहिंजा वीडियो न ठाहियो, मां शरीफ़ माण्हू आहियां, मुंहिंजा वीडियो न ठाहियो। उन जे बावजूदि उनखे पुलिस खे ॾिनी। उन खां पोइ अॼु सूबाई वज़ीर अली हसन ज़रदारी, उन जा वारिस, उहे सभु हॉस्पिटल पहुता, उन्हनि मीडिया सां ॻाल्हियूं। उहो हाजी अली हसन ज़रदारी पाण मीडिया ते चयो आहे त ही शरीफ़ माण्हू, ज़मींदार माण्हू, हिन खे कंहिं साज़िश तहत हिनखे इहो सीन करायो वियो आहे ऐं उनजी आला जांच थींदी ऐं जेके मुलविस किरदार आहिनि ऐं ख़ासि करे जेका पुलिस आहे उन ते कानूनी कार्रवाई ज़रूरु थींदी। अच्छा, हिन मामले जी का FIR थी आहे या वारिस थाणे ते FIR जे लाइ विया आहिनि या हू FIR कराइण चाहिनि था? सर हिन वक़्तु तव्हांखे ॿुधायूं त पोस्टमार्टम जे हवाले सां जेकी हिन जी बिरादरी आहे, जेके हिन जा वारिस आहिनि, PMC अस्पताल मौजूदु आहिनि, अञा फ़िलहाल कुझु कान थियो आहे। बाक़ी सकरंड थाणे जो जेको SHO हुयो मिठल खखराणी, उनखे सस्पेंड कयो वियो आहे, जॾहिं त उनजी जाइ ते असगर अवान जेको SHO आहे उनखे रखियो वियो आहे। ठीकु आहे इम्तियाज़ साहब, तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असांखे वक़्तु ॾिनो। यकीनन इहो वाक़ियो अफ़सोस जोॻो आहे ऐं इन ॻाल्हि ते बि अफ़सोस कजे थो त अहिड़े क़िस्म जा जेके अफ़सोस जोॻा वाक़िया आहिनि उन्हनि में ॾींहों ॾींहुं
वाध पई अचे, सो पुलिस अख़्तियारनि खे ख़ासि तौर ते जेके ज़िले जा SSPs आहिनि उन्हनि खे घटि में घटि पंहिंजी टीम ते थोरी सख़्तु नज़र रखणु खपे ऐं अहिड़नि मामलनि खे संजीदगी सां वठणु खपे, छाकाणि त ही संगीन नोयत जा मामला आहिनि। इन मां आम माण्हू जी जान ऐं माल खे ख़तरो आहे, जॾहिं त पुलिस जो जेको बुनियादी फ़र्ज़ु आहे या बुनियादी ज़िम्मेवारी आहे उहो अवाम जी जान ऐं माल जी हिफ़ाज़त करणु आहे। ऐं जॾहिं पुलिस उनजो उपतड़ अवाम जी जान ऐं माल जी दुश्मन बणिजी वेंदी त तव्हांखे ख़बर आहे त अवाम में पुलिस जो जेको मोराल आहे या पुलिस बाबति जेको तासुरु आहे उहो छा आहे, ऐं अहिड़ियुनि वाक़िअनि खां पोइ उहो तासुरु या पुलिस जो जेको मोराल आहे उहो किथे वञी बीहंदो उनजो अंदाज़ो तव्हां पाण चङी रीति लॻाए सघो था। सो उमेदु कयूं था इन मामले ते सिंध पुलिस जूं अख़्तियारियूं यकीनन को हाकारी क़दम खणंदियूं ऐं हिकिड़ो एग्ज़ाम्पल सेट कंदियूं त जीअं मुस्तक़बिल में अहिड़नि वाक़िअनि जी रोकथाम करे सघिजे। कवरेज जो वक़्तु वञी पुॼाणींदो पियो अचे, मूंखे ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान।